अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दर्दनि जो देश। त दर्दनि जे देश बाबति काफ़ी माण्हू इहे चई रहिया आहिनि त ड्रामे खे ईद वारी राति खां करे हलायो वेंदो पेटीएम ते, पर हिन ड्रामे जी जेका रिकॉर्डिंग कंप्लीट थी चुकी आहे उहा कंप्लीट थी चुकी आहे 15 किस्तनि जी। त 15 किस्तनि जी रिकॉर्डिंग कंप्लीट थी चुकी आहे। उन खां पोइ हाणे इन जे जॾहिं 30 किस्तनि जी रिकॉर्डिंग कंप्लीट थी वेंदी उन खां पोइ हिनखे पेटीएम ते हलायो वेंदो। त हिनखे ईद वारी राति घणे चांस इहे ई आहिनि त हिनखे ईद वारी राति पेटीएम ते हलायो वेंदो। ऐं दर्दनि जे देश में तव्हांखे असद कुरैशी, हाजन टिमणू, एस भट्टी, ज़ुल्फ़िकार बुर्दी, हिन खां अलावा अनीता महरम, ॿिया केतिरा ई सिंध जा सीनियर ऐं सुठा अदाकार जेके काफ़ी टाइम खां पोइ हिन ड्रामे में वापसी करे रहिया आहिनि उहे तव्हांखे हिन ड्रामे में मिलंदा। त इहो ई अॼु जी शार्ट